नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त इस्लामाबाद में खबर ईंदा रहो। नेशनल कमांडेंट ऑपरेशन सेंटर NCOC मई में लॉकडाउन जे लाइ वज़ारतन ऐं इंतज़ामिया खे ख़त माणे छॾियो आहे। NCOC जे नोटिफिकेशन में चयो वियो आहे त वधीक कोरोना केसेस वारनि ज़िलनि ऐं शहरनि में लॉकडाउन जो अबूरी मंसूबो आहे। 2 हफ़्तनि जो लॉकडाउन 2 या 3 मई खां लागू थींदो। नोटिफिकेशन मूजिबि इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, मुल्तान, फैसलाबाद, गुजरावाला, बहावलपुर, हैदराबाद, लोअर देर, मर्दान, नौशहरा, मालाकंड, चारसदा, सवाद, सवाबी, मुज़फ्फराबाद, पेशावर, बाग में लॉकडाउन लगायो वेंदो। नोटिफिकेशन में इहो बि चयो वियो आहे त मुज़फ्फराबाद, सदनोती, पहुचा में बि लॉकडाउन लगाइण जी सलाह मशवरो कयो वियो आहे, जॾहिं त लाॻापियल शहरनि में कोरोना जी पकड़ खे रोकण जे लाइ मुनासिब कदमनि खे यकीनी बनाइण जी हिदायत कई वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।